मोरो ख़बर शामिल करी थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध यूनिवर्सिटी कैंपस में इंग्लिश लिटरेचर 2024 बैच जो इस्तक़बाल ऐं वण पोखण जी मुहिम जो आगाज़। सिंध यूनिवर्सिटी कैंपस में अंग्रेज़ी अदब जी 2024 बैच खे ॾिनल इस्तक़बाली तक़रीब में शम्स रूमी जी कोशिशुनि सां कम्यूनिटी सर्विस सोसाइटी जे उहिदेदारनि दिलवेज़ चन्ना, अली जान, एहसान मुग़ल ऐं ॿियनि सां गॾु मोहतरम उसामा बिस्तड़ो, इमाम पठान ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। कैंपस जे शाहबाग में बूटो पोखण जी मुहिम शुरू कई वई। उन मौक़े ते अंग्रेज़ी शोबे जे इंचार्ज प्रोफेसर डॉक्टर अज़हर अली शाह, BR इंग्लिश 2024 बैच जे उस्ताद मिस्टर आदिल उमरानी पिणु मौजूदु हुआ। बूटा पिणु लॻाया विया ऐं सॼे कैंपस जे माहौल जी बहितरी लाइ दुआ पिणु कई वई, जंहिंमें प्रोफेसर डॉक्टर अज़हर अली शाह शम्स तबरीज़ ऐं मौलाना रूमीअ जी तस्वीर पेश कई। सिज आसमान खां ज़मीन ऐं उन जे रहाकनि ते रहमतूं ऐं बरकतूं पेश करे रहियो आहे ऐं मौलाना रूमी पंहिंजे आफ़ाक़ी पैगाम जी अहमियत जो इज़हार इन बाग़ में कयो, जंहिंमें नेहा ख़ानज़ादा ऐं संदसि सिंधी अदब जे समूरी क्लास 2023 जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। हिन तक़रीब में तक़रीरूं, शाइरी, गीत ऐं रांदियूं करायूं वयूं।